अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो पंहिंजो कमर ज़मान हमलानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो हमलानी टीवी HTV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंधी टेली फिल्म अमर पारस ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं उन में मूं 60 मिस्टेकूं ॾिनियूं आहिनि ऐं हाणे मां आख़िरी वीडियो हिन फिल्म ते ठाहे रहियो आहियां जंहिंमें कुझु मिस्टेकूं आहिनि। उन खां पोइ हिन फिल्म में का बि मिस्टेक कोन्हे। दोस्तो यादि रखिजो त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो बि तव्हां ॾिसी सघो ऐं सिंधी ड्रामो ॾाढनि जी दुनिया बि तव्हां ॾिसी सघो। त दोस्तो हाणे हलूं था बग़ैर वक़्तु ज़ाया करे पंहिंजे वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 61। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसंदव त अमर ऐं पारस ॿई गॾु अची बीठा आहिनि, मतिलबु त ॿिन्हिनि जे विच में ज़रे जेतिरो बि मुफ़ासिलो कोन्हे। अमर कार जे शीशे वटि बीठो आहे ऐं पारस कार जे पोएं टायर वटि बीठल आहे। ॿिन्हिनि जे विच में को मुफ़ासिलो नाहे। ऐं दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसंदव त अमर त साॻिए ई शीशे वटि बीठो आहे जॾहिं त पारस हिन जे भर में न आहे। ऐं दोस्तो ॾिसो पारस हिते हेतिरो परे बीठल आहे जॾहिं त पारस जे पोयां उहा गाॾी बि ग़ाइबु आहे। ऐं दोस्तो जॾहिं हिन सीन में वञनि पिया त ॾिसो अमर ऐं पारस ॿई गॾु बीठा आहिनि। मिस्टेक नंबर 62। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसंदव त अमर ऐं अमर जो दोस्त जेको उन्हनि जे पोयां ही वणु आहे उन वण खे कवर करियो बीठा आहिनि। तव्हां गौर सां ॾिसो हिन वण खे कवर करियो बीठा आहिनि। दोस्तो हाणे हिन सीन में तव्हां ॾिसो जेको 1 सेकेंड खां पोइ थो अचे त हाणे ही वण खां थोरो परे बीठल आहिनि। पहिरियां वणु हुननि जे पोयां हुयो यानी वण खे कवर करियो बीठा हुआ, हाणे परे आहिनि। मिस्टेक नंबर 63। दोस्तो हिन सीन में तव्हां अमर जे भाउ जो हथु ॾिसी सघो था त उन जे मथां को बि ज़ाहिरी रतु या रंग नाहे। गौर सां ॾिसो दोस्तो त तव्हांखे को बि रंग या रतु नज़र न ईंदो हिते। दोस्तो वरी हिन सीन में ॾिसो जेको कुझु ई पल खां पोइ थो अचे त हिते त हिन जे हथ ते रंग या रतु आहे। गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 64। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो अमर ऐं अमर जो दोस्त ॿई हेठि वेही रहिया आहिनि। पर दोस्तो तव्हां हिन सीन में ॾिसंदव जेको हिकिड़े सेकेंड खां पोइ थो अचे त अमर जो दोस्त वेठो ई कोन, हू त हुन जे पासे में बीठो आहे। गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 65। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसंदव त अमर जो दोस्त पारस खां अॻियां आहे जॾहिं त पारस अमर जे दोस्त खां पोयां आहे। गौर सां ॾिसो तव्हां त अमर जो दोस्त पारस खां अॻियां बीठल आहे, पारस पोयां। ऐं दोस्तो जॾहिं असां हिते हेठि पेरनि ते गौर कयूं त पारस जा त पेर अॻियां आहिनि ऐं अमर जे दोस्त जा त पेर पोयां आहिनि। दोस्तो हिन सीन मुताबिक़ पारस अॻियां बीठल आहे ऐं अमर जो दोस्त पारस खां पोयां। मिस्टेक नंबर 66। दोस्तो हिन सीन में अमर जो दोस्त अमर जे वॾे भाउ जो हथु पकड़ियो वेठो आहे। तव्हां गौर सां ॾिसो त अमर जो दोस्त अमर जे वॾे भाउ जो हिते हथु पकड़े वेठो आहे। दोस्तो हाणे ॾिसो त अमर जे दोस्त अमर जे वॾे भाउ जो हथु छॾियो आहे त उहो पंहिंजी जॻह खां परे थी बीठो आहे। पहिरियां हिते हुयो, हाणे हिते आहे, जॾहिं त हिन हथ खे उते हुअणु खपे जिते अमर जे दोस्त हथु पकड़ियो हो। छा अमर जे वॾे भाउ में साह पई वई जो हुन हथु चोरियो आहे। मिस्टेक नंबर 67 एंड लास्ट मिस्टेक। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसंदव त अमर ऐं पारस गॾु बीठल आहिनि, ॿिन्हिनि जे विच में को फ़ासिलो न आहे।
ऐं हिते हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त हिन जॻह ते अमर त आहे ई कोन। हा मां मञा थो कैमरा ज़ूम थी आहे हिकु माण्हूअ जो ई तस्वीर ईंदी, पर हिते अमर जो कुल्लो या अधु पासो हुअणु खपे। हा दोस्तो, अॼु जे लाइ बसि हिन वीडियो में एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, हिन वीडियो में कमेंट ज़रूरु कंदा। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटण खे ज़रूरु दॿाइजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडिया तव्हां ॾिसी सघो ऐं सिंधी ड्रामो ॾाढनि जी दुनिया बि तव्हां ॾिसी सघो। दोस्तो यादि रखिजो, ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तो जेकॾहिं अमर पारस फिल्म जूं मिस्टेकूं तव्हांखे सम्झ में नथियूं अचनि त तव्हां पहिरियां फुल मूवी ॾिसी वञो, उनखां पोइ नंबरवार मिस्टेकूं ॾिसंदा वञो त इनशा अल्लाह हीअ मिस्टेकूं तव्हांखे सम्झ में अची वेंदियूं। अॼु हिन फिल्म जो ई लास्ट वीडियो हो, हिन में हाणे का बि मिस्टेक बाक़ी नाहे रही। दोस्तो यादि रखिजो, हीअ सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, हिननि में का बि पर्सनल मिस्टेक न आहे। तंहिं करे हिन वीडियो खे पर्सनल मिस्टेकनि जो न सम्झिजो। ऐं दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट मिस्टेकनि जे वीडियो में, जेको वीडियो मां सिंधी टेलीफिल्म मालिक साईं ते ठाहींदुसि। दोस्तो हिन फिल्म में बि काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि जिन ते इनशाला मां नेक्स्ट वीडियो ठाहींदुसि। ऐं तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मा हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।